अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वरड़ सिंधी कांग्रेस ॾहाकनि खां सिंध जे हक़नि लाइ जदोजहद करे रही आहे। जदोजहद जो समर बि मिलंदो रहियो आहे। वरड़ सिंधी कांग्रेस गुज़िरियल 3 ॾहाकनि खां गॾियल क़ौमनि जे जनीवा में थींदड़ इंसानी हक़नि जे इजलासनि ऐं न्यूयॉर्क में दुनिया जे असलोकनि रहवासियुनि जे हक़नि बाबति थींदड़ गॾिजाणियुनि में सिंध जो केस इंतिहाई पुख़्तगी सां विढ़ियो आहे। फारान सुमरो मूजिबि तनज़ीम पारां आलमी फोरमनि ते सिंध सां थींदड़ संगीन ज़ुल्मनि ऐं नाइंसाफ़ियुनि खे तरजीही बुनियादुनि ते पेश कयो वियो आहे, जिन में शामिल आहिनि पाणी ते धाड़ो, सिंधु दरिया जे पाणी ते पंजाब पारां ग़ैर क़ानूनी कब्ज़े ऐं उन जे नतीजे में सिंध जी डेल्टा जी तबाही, सिंध जे वसीलनि ऐं क़ीमती ज़मीन ते थींदड़ नाजाइज़ कब्ज़नि, इंसानी हक़नि जी लताड़, पुरअमन सियासी कारकुननि खे खंभे गुम करणु ऐं मथनि थींदड़ रियासती ॾाढ, जबरी मज़हब तब्दीली वारो मामिलो हुजे, समूरनि मामलनि ते वरड़ सिंधी कांग्रेस पारां भरपूर नमूने आवाज़ उथारियो वियो आहे। 3 ॾहाकनि जी अणथक जाखोड़ ऐं पोहरे खां पोइ हीअ सिंध जी तारीख़ी फ़ताहत गॾियल क़ौमनि जे अक़लियती हक़नि बाबति ख़ासि रिपोर्टियर पंहिंजी ताज़ी रिपोर्ट में पहिरियों भेरो सिंधीअ नियाणियुनि जे जबरी मज़हब मटाइण वारे अमल खे सरकारी तौरु तस्लीम कयो आहे। हीअ अॻभराई आलमी सतह ते सिंध जे मौक़िफ़ खे मञाइण जे ॾिस में हिकु वॾो संग मील आहे। ऐं हाणे पेश करियूं था गॾियल क़ौमनि जी उहा रिपोर्ट। गॾियल क़ौमनि जे माहिरनि पारां पाकिस्तान में अक़लियती बिरादरियुनि सां तालुक़ु रखंदड़ औरतुनि ऐं नारियुनि खे अगवा करे शादी वसीले ज़बरदस्ती मज़हब तब्दील करण जे जारी ऐं वॾे पैमाने ते थींदड़ रुझान ते सख़्त ॻणिती ज़ाहिर कई आहे। जारी कयल बयान में माहिरनि पारां चयो वियो आहे त मज़हब या अक़ीदे में का बि तब्दीली मुकमिल तौर ते बग़ैर जबर जे हुअणु घुरिजे ऐं शादी मुकमिल ऐं आज़ादु रज़ामंदी ते ॿधल हुअणु घुरिजे, जेका उन सूरत में क़ानूनी तौरु मुमकिन न आहे जॾहिं मुतासिर ॿार हुजे। 2025 में शादी ज़रिए ज़बरदस्ती मज़हब मटाइण खां मुतासिर थींदड़ औरतुनि ऐं नारियुनि में लॻभॻि 75% हिंदू ऐं 25% ईसाई हुयूं। तक़रीबन 80% वाक़िआ सिंध सूबे में थिया। 14 खां 18 सालनि जे विच वारी उमिरि जूं छोकिरियूं ख़ासि तौरु निशानो बणिजनि थियूं ऐं कुझु छोकिरियूं उन खां बि नंढियूं आहिनि। ग़ुर्बत जी लकीर खां हेठि रहंदड़ औरतूं ऐं छोकिरियूं वधीक ख़तरे खे मुंहुं ॾियनि थियूं, जिते उहे जिस्मानी जिनसी ज़्यादती ऐं इस्तहसाल, समाजी दाग़ ऐं शदीद ज़हनी सदमा भोॻनि थियूं। माहिरनि मूजिबि उहे औरतूं ऐं छोकिरियूं मुसलसल ख़ौफ़ जी हालत में रहनि थियूं, जबर खे मुंहुं ॾियनि थियूं ऐं पदरशाही ऐं सियासी दबाव हेठि पंहिंजे मज़हब या अक़ीदे जी आज़ादी ऐं ज़ाती इख़्तियार खां महरूम कयूं वञनि थियूं। इहो अमल बंदि थियणु घुरिजे। उन्हनि संगीन इंसानी हक़नि जे भञकड़ियुनि जे तसलसल मां ज़ाहिर थिए थो त ग़ैर मुस्लिम औरतुनि ऐं नारियुनि ख़िलाफ़ु मुनज़म इम्तियाज़ी सलूक मौजूदु आहे, जिन खे मुस्लमान मर्दनि सां शादी करण लाइ ज़बरदस्ती या मजबूरी सां इस्लाम क़बूल करणो पवे थो। माहिरनि चयो आहे त पाकिस्तान खे ॿीहर ज़बरदस्ती मज़हब मटाइण जे ख़ात्मे लाइ कोशिशूं तेज़ करणु घुरिजनि। सभिनी सूबनि ऐं इलाइक़नि में शादी जी घटि में घटि उमिरि 18 साल मुक़ररु कई वञे। जबरी तौरु मज़हब मटाइण खे अलॻि ॾोह तौरु जुर्म क़रार ॾिनो वञे ऐं इंसानी स्मगलिंग ऐं जिनसी तशदुद बाबति लाॻू क़ानून ते अमल कराइजे। माहिरनि गॾियल क़ौमनि जे केतिरनि ई मुआइदाती इदारनि जे सिफ़ारिशुनि खे वरजाईंदे चयो त सभिनी इल्ज़ामनि जी तकड़ी ग़ैर जानिबदारी ऐं मुसर जांच कई वञे। हिननि सभिनी ॾोहारियुनि खे इंसाफ़ जे कटहरे में आणण जो बि मुतालबो कयो। माहिरनि चयो त असांखे गहरी ॻणिती आहे त क़ानून लागू कंदड़ इदारा अक्सर मुतासिरनि जे ख़ानदाननि तरफ़ां दाख़िल कयल शिकायतुनि खे रद्द कनि था, ज़ोरी मज़हब मटाइण जे केसनि जी बर वक़्त जांच या कार्रवाई बि नथा कनि या मुतासिरनि जी उमिरि जो सही जाइज़ो वठण में नाकाम रहनि था। हुननि पाकिस्तान खे इहो बि चयो त मुतासिरनि लाइ जामे शामिल ऐं सनफ़ी हसास सहूलतूं फ़राहम कयूं वञनि, जिन में ॿारनि लाइ मख़सूस तहफ़ुज़ जूं ख़िदमतूं शामिल हुजनि, जहिड़ोकि महफ़ूज़ पनाहगाहूं,
कानूनी मदद, नफ़सियाती सलाह ऐं ॿीहर समाज में शामिल थियण जा प्रोग्राम। माहिरनि खे ॻणती आहे त हुकूमत शादी ज़रिए ज़बरदस्ती मज़हब मटाइण जे बुनियादी सबबनि खे हल करण लाइ घुर्बल क़दम न खंया आहिनि, जहिड़ोकि पदरशाही रिवायतनि ते ॿधल सनफ़ी अणबराबरी, गुरबत, समाजी लाॻापो, मज़हब ऐं अक़ीदे जे अक़लियतनि ख़िलाफ़ इम्तियाज़ी, मज़हबी अदम बर्दाश्त ऐं वधंदड़ बेइतसाबी। माहिरनि चयो आहे त मज़हब या अक़ीदे जी आज़ादी ऐं बराबरी सभिनी लाइ बग़ैर इम्तियाज़ जे यकीनी बणाइणु घुरिजे। माहिरनि पंहिंजा ख़दशा हिकु सरकारी ख़त ज़रिए ज़ाहिर कया। सिंध जो क़ौमी आवाज़, वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि, नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सगारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।